हीअ हयाती मिठड़ी ॾाढी, हीअ हयाती मिठड़ी ॾाढी, पर कुझु तोखां घटि। सारी दुनिया वणंदी ॾाढी, पर कुझु तोखां घटि। भाइर भेनर जेॾा जेॾियूं साथी ऐं सरवाण, सभिनी सां अथमि दिलड़ी ॾाढी, पर कुझु तोखां घटि। उस्ताद बुखारी इहे सिटूं साईं मोहम्मद खान नबी साहिब जे नाले मुंहिंजो एतबार पंहिंजे दामन में रख, मुंहिंजो एतबार पंहिंजे दामन में रख, ऐं मूं लाइ प्यार पंहिंजे दामन में रख। मुंहिंजो एतबार पंहिंजे दामन में रख, ऐं मूं लाइ प्यार पंहिंजे दामन में रख। मूं लाइ इक़रार ई इक़रार हुजे, ॿियनि लाइ इनकार पंहिंजे दामन में रख। मूं लाइ इक़रार ई इक़रार हुजे, ॿियनि लाइ इनकार पंहिंजे दामन में रख। मुंहिंजे इंतज़ार जो अहसास पोइ थींदो, मुंहिंजे इंतज़ार जो अहसास पोइ थींदो, थोरो इंतज़ार पंहिंजे दामन में रख। माण्हू मुश्ताक खे चोराए वेंदई, माण्हू मुश्ताक खे चोराए वेंदई, पंहिंजो ई यार पंहिंजे दामन में रख। ॿियो हिकिड़ो गज़ल आहे त बदन जो बदन सां छुहाउ थींदो, बदन जो बदन सां छुहाउ थींदो, मिठी ज़िंदगियुनि में शुहाउ थींदो। बदन जो बदन सां शुहाउ थींदो, मिठी ज़िंदगियुनि में शुहाउ थींदो। तुंहिंजे लाइ तारा फलक तां लाहियां, तुंहिंजे लाइ तारा फलक तां लाहियां, इहा ड्राड़ हण बि वधा तुंहिंजे लाइ तारा फलक तां लाहियां, इहा ड्राड़ हण बि वधा। कॾहिं रंग रचंदा कॾहिं मोड़ बदबा, कॾहिं रंग रचंदा कॾहिं मोड़ बदबा, कॾहिं मोड़ जर्दो पुलाव थींदो। कॾहिं रंग रचंदा कॾहिं मोड़ बदबा, कॾहिं मोड़ जर्दो पुलाव थींदो। ॾिनो साथ जेसीं हयात जाना, ॾिनो साथ जेसीं हयात जाना, कसम ते अवां सां निभा थींदो। ॾिनो साथ जेसीं हयात जाना, कसम ते अवां सां निभा थींदो। अखियूं हेठि पंहिंजूं अगरि तूं रखंदीअ, अखियूं हेठि पंहिंजूं अगरि तूं रखंदीअ, असांखे बि थोरो हया थींदो। मुश्ताक बुखारी तव्हांखे सुते न सरंदे आहे, कर पचार प्रियनि जी विहामी वेंदा आहे, घणा हणंदा आहिनि हथड़ा। सिंधी अदब संगत जो सफ़र अहिड़े क़िस्म जो आहे, मुसलसल जाखोड़ ऐं जिदोजहद वारो जेको आहे सफ़र आहे। ऐं इन सिलसिले में सॼी सिंध सां गॾु जिते हाणे तमामु घणियूं जेके मुतहरिक शाखूं जेके आहिनि तमामु घटि आहिनि, ऐं जेके मुतहरिक शाखूं आहिनि उन्हनि में सिंधी अदब संगत शाख सेवण जो जेको पंहिंजो हिकिड़ो अहम नालो आहे, अहम किरदारु आहे। उनमें मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके बि सेक्रेटरी रहिया आहिनि उन्हनि पंहिंजे पंहिंजे हिसाब सां पंहिंजो हिकिड़ो भरपूर कमु कयो आहे अदब ऐं ॿोलीअ जे हवाले सां। ऐं हिन वक़्तु असांजो प्यारो दोस्त मीर हाजन मीर जेको आहे सेक्रेटरी आहे, काउंसलर जेको आहे साईं मोहम्मद खान नबरो साहिब जन आहिनि। सिंधी अदब जा निहायती मोतबर नाला आहिनि, ऐं सिंधी अदबी संगत में उन्हनि जो जेको पंहिंजो हिकिड़ो किरदारु आहे उहो हिकिड़ो अलॻि थलॻ आहे। ऐं जीअं त अॼु इन दस्तूरी गॾिजाणी सां गॾु ख़ासि तौर इहो रखियो वियो त साईं मोहम्मद खान नबरो साहिबु जंहिंजो माना सिंधी अदबी संगत मर्कज़ जे हवाले सां त हिकु अहिड़ो कमु आहे जेको कंहिंजो बि न आहे। उहे ॿाहिरनि मुल्कनि में विया, उनखां पोइ जेको आहे सऊदी अरब खां थींदा उते उमिरो पाक करे ज़ियारतुनि जो शरफ़ हासिल करे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन चौथ में असां वटि पहुता। इन हवाले सां हूअं बि मोतबर आहिनि, पर इन हवाले सां अञा वधीक मोतबर आहिनि जो साईं जन भले पार खां थी आया। ऐं इन हवाले सां बि साईं जन खे जेको आहे सिंधी अदब संगत शाख सेवण पारां हिकिड़ो आजियाणो ॾिनो वियो, ऐं साईं खे असां बाज़ाब्ता तौर मुबारकबाद ॾियूं था। ऐं जीअं जेको आमतौर सिंधीअ में चयो वेंदो आहे त माना ॾेॾरनि खे तोड़णु तमामु घणो ॾुखियो हूंदो आहे। ॾेॾर हिकु पुड़ में माना न वेहंदा आहिनि, हिकिड़े खे विहारबो त ॿियो हलियो। मां चवंदो आहियां त सिंधी अदबी संगत खे हिकु रस्ते ते हलाइण ॾेढनि खां बि वधीक आहे। ऐं अहिड़ो सिंधी अदबी संगत अहिड़े रस्ते ते हली वई
जितां उनजो वापसि अचणु हिकिड़ो नामुमकिन हो। तमामु वॾनि वॾनि शख़्सियतनि वॾनि वॾनि नालनि जेका आहे उहा कोशिशूं वरितियूं, पर हिकिड़ो साईं मोहम्मद खान अबड़े साहिब जन को मौजो करे ॾेखारियो, अलाए उन वटि कहिड़ी छड़ी हुई, को तावीज़ हो, को हुननि जो पंहिंजो हिकिड़ो किरदारु हुयो। पर ॾाढी ख़ुशी थी इन हवाले सां साईं मोहम्मद खान अबड़े साहिब जन जो सिंधी अदब ऐं अदब जी तारीख़ में जेको आहे नालो सुठनि लफ़्ज़नि में ॻणियो वेंदो, खयो वेंदो। मां इन हवाले सां इन तक़रीब का साईं जन जे हवाले हुई। सभ खां पहिरियां जेको आहे हिकिड़ो सो सुठो आहे उस्ताद बुखारी जन जो, उहो साईं जन जे नाले कंदुमि। हिननि जी जेका आहे मनता तौर जेको आहे हीअ हयाती मिठड़ी ॾाढी, हीअ हयाती मिठड़ी ॾाढी, पर कुझु तोखां घटि। सारी दुनिया वणंदी ॾाढी, पर कुझु तोखां घटि। भाइर भेनर जेला जेॾियूं साथी ऐं सरवाण, सभिनी सां अथमि दिलड़ी ॾाढी, पर कुझु तोखां घटि। उस्ताद बुखारी इहे सिटूं साईं मोहम्मद खान अबड़े साहिब जन जे नाले सिटियूं थियूं। मां मुबारकबाद साईं जन सां गॾु सिंधी अदब संघ शाख सेक्रेटरी सेवन जे मीराजन मीर साहिब जन खे ॾियां थो। शौकत मेमन साहिब असांजो तमामु सीनियर स्टाफ ई असांजो आहे जाखोड़ी, हुननि जो पंहिंजो साहब जे हवाले सां हिकिड़ो नालो आहे, हुननि जी मनता आहे। ऐं हिते इलाही नाला आहिनि जंहिंजो माना तमामु वॾो हिकिड़ो कमु आहे, केतिरनि जा नाला खणजनि। ऐं इन हवाले सां मां सिंधी अदब संगत खे शाख सेवन वारनि खे जस्तो ॾियां जो साईं जन जो मानम प्रोग्राम रखियऊं, गॾिजाणी कयूं। जेको गज़ल आहे लेकिन मीराजन जो चवंदो त पढ़ंदासीं, इजाज़त हूंदी छो जो ही माना सिंधी अदब संगत जो आहे। असां हिते जेको आहे हिक विख में मीराजन इजाज़त न खणंदा आहियूं। साईं रजो साईं दासवरी असांजा मुसन महिरबान आहिनि। साईं शांता जो किताब एतबार